डहर की लगे सुई शरीफ भरसा गोठ अजीजाबाद खोसे में खोसा बरादरी कठ थियो, जंहिंमें मीर मोहम्मद शहजादे खान ऐं मीर मोहब्बत खान खोसे समेत गाड़ियुनि जे काफ़िले सां पहुची शिरकत कई। कठ में खोसा इताद पाकिस्तान जा वर्कर्स ऐं सखर जेका बाशिकार पुठुल गड़ी खर कोटकी ऐं सरहद जे समेत खोसा बरादरी जे माण्हुनि शिरकत कई। कठ में राजड़नि पारां खोसा बरादरी नारी मुस्मात राबिया खोसे खे मुबैना अगवा करण जी कोशिश वारे मामले ते ॻाल्हायो वियो। कठ में नारी जे अगवा बाद सॼी सिंध में खोसा बरादरी पारां ॿधी करे बिरादरी जा मसइला हल करण जो अहद पिणु वरजायो वियो। इन मौक़े ते मीर मोहम्मद खान ऐं मीर शहजादे खान खोसे ख़िताब कंदे चयो त हू बिना फ़र्क़ ऐं बिना लालच जे पंहिंजी बिरादरी जी मदद कनि था। असां लोकल जेकी इंतज़ामिया आहे उन खां शुरूआत कंदासीं, जेकी उन हद जी पुलिस इंतज़ामिया उन सां मिलंदासीं, सब डिविज़नल पुलिस ऑफिसर हूंदो उन सां मिलंदासीं, उन SHO सां मिलंदासीं, उन खां पोइ SP साहब सां मिलंदासीं, उन खां पोइ DIG साहब आहे, RPO आहे। कोशिशि कंदासीं त 2-3 ॾींहंनि में असांजा जवाबदार गिरफ़्तार थी वञनि, न त इहो मां बाक़ाइदे डिस्ट्रिक्ट घोटकी जी गवर्नमेंट ॾियणु चाहियां थो ऐं इतला ॾियणु चाहियां थो त असां हक़ महफ़ूज़ रखूं था पुरअमन एहतजाज जो, जेको असां पूरे पाकिस्तान में ऐं पूरे सिंध में शुरू कंदासीं। इन मौक़े ते संदन चवणु हो त पंहिंजनि मसइलनि लाइ पुरअमन एहतजाज जो हक़ हू महफ़ूज़ रखनि था। जेकॾहिं मसइला हल न थिया त सॼे पाकिस्तान में एहतजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।